अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइज। नाज़रीन, अॼोके हिन प्रोग्राम में ख़ुसूसी तरह सां दावत ॾिनी आहे सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह साहब खे। सैयद जलाल महमूद शाह साहब जे पारां जेको आहे 20 अगस्त ते कराची जे अंदरि हिकिड़ी वॾी रैली जो ऐलान बि कयो वियो आहे। उन रैली जी जेका बुनियादी उनजो जेको एजेंडा जो जेको पूरो जेको टाइटल आहे उहो आहे सिंध एजेंडा। सिंध एजेंडा जे अंदरि 3 नुक़्ता रखिया विया आहिनि। हिकिड़ो मज़हबी इंतिहा पसंदी, उनखां पोइ दहशतगर्दी ऐं करप्शन, इहे 3 नुक़्ता रखिया विया आहिनि। ऐं उन रैली जा मक़सद छा आहिनि ऐं सिंध जी मजमूई तरह ते जेका बल्कि ओवरऑल पाकिस्तान जे अंदरि जेका क़ौम परस्त सियासत आहे उहा हिन वक़्तु किथे बीठल आहे, उनजा कहिड़ा फ्लॉज़ आहिनि या उन जूं कहिड़ियूं स्ट्रेंथ आहिनि, उन सॼे मूरनि मसइलनि ते गुफ़्तगू कंदासूं। अचो त साईं जलाल महमूद शाह साहब सां गुफ़्तगू करते। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शाह साहब, मां इहे तव्हांजे प्रोग्राम खां पहिरियों सोचियो पियो 80 ऐं 90 जे ॾहाके जे अंदरि जेका सिंध जी क़ौम परस्त पॉलिटिक्स हुई उनजी एजेंडा काफ़ी डिघी हूंदी हुई। मूंखे यादि आहे भितनि ते लिखियो पियो हूंदो त फ़ौजी छावनियूं नामंज़ूर, सिंध में दारिया नामंज़ूर, वरी साईं जेको आहे हीउ जेको पाणी कालाबाग डैम नामंज़ूर, फलाणो नामंज़ूर, पाणी जा मामला ॿिया टिया, वरी साईं वसीलनि जा मामला, गैस जी मामला, चाली जी करारदाद, ॿिया टिया सभु मसइला। हाणे सिंध जी एजेंडा खे जेको मूं कल 3 ॾींहं खां वठी तव्हांजी इहा कैंपेन हले पई, जेका बकौल तव्हांजे त कुझु अरसे ताईं उहो तव्हां कई पिए, 3 नुक़्ता तव्हां रखिया आहिनि मुख्य। तव्हांजे ख़्याल में ॿिया मसइला हल थी विया आहिनि या तव्हां सम्झो था त हिननि मसइलनि जे हल थियण सां ॿिया मसइला हल थींदा? न, पहिरीं त हीअ जेके 3 पॉइंट्स आहिनि, करप्शन, मज़हबी इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी, इहे रुॻो सिंध जा मसइला कोन आहिनि, पूरे पाकिस्तान जा मसइला आहिनि। पर स्पेसिफिकली असांजो सिंध जो वजूदु जेको सूफ़ी मिज़ाज ऐं सेक्युलर क़िस्म जो असांजो रहियो आहे, उन में जेका मज़हबी इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दीअ जो जेको वाधारो थियो आहे उहो निहायत ख़तरनाक थियो आहे। सॼी दुनिया में वेंदा हुआसीं, पुछंदा बाबा पाकिस्तान में दहशतगर्दी थी थिए, इंतिहा पसंद आहिनि, चवंदा दुनिया में पाकिस्तान में थींदी पर सिंध में कान थींदी आहे। पर हींअर असांजो कंधु जेको आहे सो शर्म खां हेठि आहे, छो त इन जा ॿिज जेके छटिया विया उहा दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी सिंध में बि पाड़ू हणी वई आहे ऐं उनखे प्रोमोट कयो पियो वञे वग़ैरह वग़ैरह। उन सां गॾोगॾु जेका करप्शन आहे, जंहिं असांजे माशरे खे नासूर वांगुरु या उॾोहीअ वांगुरु खाई छॾियो आहे, उन जे करे सॼो समाज तेज़ीअ सां डही रहियो आहे। असांजी जेका सॼी ख़्वाहिश हुई त सिंध जा माण्हू शहरी बणजनि ऐं तरक़ी कनि ऐं सिविलाइज़्ड थियनि, उहो ख़ाको अधूरो रहिजी वियो आहे। इन करे जो करप्शन जी जेके बि 10 हज़ारनि जो टाउन कमेटीअ खे उतां खां वठी करप्शन शुरू आहे, उतां खां वठी म्यूनिसिपल जा जेके फंक्शन्स आहिनि उन में सफ़ाईअ जे बजाए उते जेको सफ़ेद पोश माण्हू जेको आहिनि उहे भर्ती कया था वञनि। इहो सॼो पॉलिटिकल हिकिड़े निज़ाम जे ऐं पॉलिटिकल सोच जे मातहत, पॉलिटिकल अॻुवाणीअ जे मातहत थिए पियो। उन सां गॾोगॾु सिंध हुकूमत जी जेका हुकुमरानी, तिर्ज़ हुकुमरानी, गुज़श्ता 10 सालनि जे अंदरि 1000 अरब सिंध जे अंदरि सिर्फ़ु डेवलपमेंट ऐं नॉन डेवलपमेंट बजट मां सिंध में जेको आहे 5000 अरब रुपया मिलिया आहिनि सिंध खे इन 10 सालनि जे अंदरि। उन में तक़रीबन लॻभॻि 1000 अरब रुॻो करप्शन जे मातहत थी विया आहिनि। उन में पघारुनि खे त कोन था ॻणियूं, पघारूं छा पियूं थियनि, कीअं पियूं थियनि, उन में केतिरी करप्शन आहे या कान्हे। पर हिकिड़ी त सही सिधी डेवलपमेंट आहे जंहिंजो लॻभॻि 50% थी सघे थो, रेशियो अञा 60% ताईं हुजे, पर 50% बिल्कुलु नीलामी। ऐं गॾोगॾु वरी हीअ जेका नॉन डेवलपमेंट बजट में बि हर सतह जो, उन खां पोइ रिक्रूटमेंट ऐं तव्हांजी ट्रांसफर्स पोस्टिंग्स ऐं एम्प्लॉयमेंट, इन में जंहिं नोयत जी करप्शन थी आहे। सिंध जे 10 सालनि जे अंदरि 2.5 लख रुॻो सिंध जे अंदरि नौकिरियूं ॾिनियूं आहिनि। 2.5 लखनि जी अगरि तव्हां 2 लख रुपए जे हिसाब सां करप्शन जो जेको नौकिरियुनि जो हले पियो, असां मिनिमम तरींदा वठूं त बि 50 अरब रुपया आहे। माना 50 अरब रुपए जी रुॻो नौकिरियुनि में, रिक्रूटमेंट में करप्शन थी आहे। तमामु सिंध जे नंढड़े खां नंढड़ी जेका नौकिरी आहे उन जी ॻाल्हि पिया कयूं। जेका ॿी 10 लख 20 लख 30 लख इहा इन नोयत जी करप्शन आहे, जंहिं असांजे सॼे समाज खे खोखलो करे छॾियो आहे। न रुॻो करप्शन थी आहे
पर वरी उहे करप्शन जे ज़रिए आयल माण्हुनि वरी रहियल खुयल कमनि कारनि जा खाता डिपार्टमेंट सभु ऊंधे थी विया आहिनि इन करे जो पैसा ॾेई आया आहिनि ऐं नायल माण्हू आहिनि उन्हनि जो को बि मयार को बि स्टैंडर्ड कोन्हे एसी ताईं जो सिंध गवर्नमेंट पंहिंजो पुलिस ते बि कावड़जी पई त बाबा तव्हां मेरिट ते भर्तियूं छो कयूं आहिनि उहे ईअं सम्झो त 2.5 लखनि मां जेके असां अंदाज़ो लॻायो आहे 10 सालनि जा 2.5 लखनि मां सिर्फ़ु 6,000 पुलिस में मेरिट ते भर्तियूं थियूं इहा आहे हालति ॿुधायो त छा सूरत हाल आहे हिन सिंध जी इन असांखे तबाह हाणे त नेब बि पंहिंजो तव्हांजे पाड़ेसरी पीर मज़हर खे जेको आहे क्लीन चिट ॾेई छॾी आहे अच्छा या तव्हां वटि का ताज़ी ख़बर आहे न अॼु जी सॼी प्रेस में छपियल आहे अॼु सॼी अख़बारुनि में छपियल थियो कल्ह जी ख़बर आई आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया ते कल्ह शाम जो फ्लैश थी हुई पर अॼु उहा सभिनी अख़बारुनि में आयल आहे साईं ॾिसो न हिन वक़्त में करप्शन जी अंदाज़ माना जे अगरि को 70 या 80 करोड़ रुपया कंहिं डिपार्टमेंट जा खाई वञे थो चवंदा भई इहा त करप्शन ई कान्हे माना 70-80 करोड़ जी का अहमियत कान्हे माना करोड़नि खे त हाणे अरबन में माना करप्शन आहे उन जे करे हींअर चवां थो न हींअर त छो त छोटी मोटी करप्शन इहा छोटी मोटी करोड़ जेके आहिनि उहे हर जेको को डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर 60-70-80 अरब करोड़ रुपया खाई थो वञे हलियो जेको खाई थो वञे हलियो चवंदा इहा त करप्शन ई कान्हे हाणे माना करप्शन जो रेशो तमामु वधी वियो आहे ऐं उनजो मयार तमामु घणो मथे चढ़ी वियो आहे जंहिं ते हर को नथो पुॼे इंतिहा पसंदी जेको मामिलो आहे सिंध जे अंदरि आयो आहे हिकिड़ो आम तरह ते असां वटि मुख़्तलिफ़ नैरेटिव अॼु खां न 80 जे ॾहाके खां वठी असांजा जेके मुख़्तलिफ़ माण्हू लिखंदा पढ़ंदा रहिया आहिनि या असांजी जेका त भई उनजे असां पुठियां पाकिस्तान जे अंदरि मजमूई तरह ते जेका इंतिहा सोच रही आहे उन खे जेको आहे स्टेट पैट्रोनाइज़ेशन में रही आहे उन जे करे वधी आहे तंहिंजे करे उन्हनि खे उहो थियो आहे रिसेंट हिन में अॼु जे जॾहिं सिंध में तव्हां इहा रैली था कढो तव्हांजी स्टडी छा आहे सिंध जे अंदरि जेका इंतिहा पसंदी आहे उहा नॉन स्टेट एक्टर आहिनि या स्पॉन्सर्ड एक्टर आहिनि या बैरूनी फैक्टर आहे छा कीअं था एनालाइज़ कयो सभई वर्जन्स हले ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो पाकिस्तान में जेका इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी आहे उनजे पुठियां बैरूनी हथ त रहिया ई रहिया आहिनि ख़ासि करे हिकिड़ो तासुरात बाबा हिकिड़ा सऊदी फंडिड आहिनि हिकिड़ा ईरानियन फंडिड आहिनि ठीकु आहे इहो त मुल्क जे अंदरि इहो त यानी हिकिड़ा हलनि ई हलनि पिया फैक्ट उन खां अलावा असां गोया त चऊं त बाबा कश्मीर जे जहाद जो थरपारकर में कहिड़ो कमु थरपारकर में जेके मदरसा पिया खुलनि थरपारकर उहो इलाइक़ो आहे जिते जा मुस्लमान हिंदू गॾु भाउरनि वांगुरु रहिया आहिनि ऐं कॾहिं उते त ॻऊं खे बि कोन कोंदा त मथां हुननि जी जेको आहे सो दिलि खे दिलि आज़ारी न थिए इन हद ताईं हाणे उते मदरसा खोले उतां जिहाद करे उतां जिहादी भर्ती करे ऐं उन्हनि खे अॻियां मोकिलिया वञनि या शिकारपुर जे पासे खां अगरि मदरसा उते ठहनि था ऐं उतां खां बलोचिस्तान खां सिंध खां उहे माण्हू भर्ती करे उहे अचनि था हाणे अची कलंदर शहबाज़ ते उहे बम था फाड़ी त माना अॻे त ॿाहिरां माण्हू ईंदा हुआ हाणे असांजा पंहिंजा माण्हू असांजा उहे तयारु कया पिया वञनि इहा निहायत सिंध जे लाइ ऐं दरगाहुनि ते जिते असांजा सिंध जा माण्हू ॾुखोयल माण्हू आहे ग़रीब माण्हू आहे ॾुखोयल आहे अची दरगाहुनि ते थोरी सुकून वठंदो कुझु दिलि पंहिंजी खे चवंदा त बाबा हीअं कर हूअं कर इहे ॻाल्हियूं हाणे उहा बि ख़ौफ़ जी फ़ज़ा उहा उते कई वई आहे इहा एॾी ख़तरनाक आहे जेका असांजे सियासी हाल ऐं मुस्तक़बिल ॿिन्ही जे लाइ ख़तरनाक इन जे लाइ उन ॻाल्हि जी निशानदेही करणु ऐं इहा असांजे कल्चर या रिवायात जे ख़िलाफ़ु रही आहे उन्हनि खे इहो असांजे क़ौमी वजूद जो हिकिड़ो अंसर आहे जेको सूफ़ियानो आहे त हीअ रवादार आहिनि हीअ सूफ़ी आहिनि उन खे ख़तरो आहे उन जे करे असीं सम्झूं था त इन लाइ ज़रूरी आहे त आवाज़ उथार न पर मां त उनजा सबनि ते ॻाल्हाइणु चाहियां थो न तव्हां सां त उनजा तव्हांजे ख़्याल में उहो हिन वक़्तु जेको एॾो वधे पियो हालांकि पूरे पाकिस्तान जे अंदरि इंतिहा पसंदि क़ुवतुनि जे ख़िलाफ़ु ज़बरदस्त ऑपरेशन हलंदड़ आहे हिन वक़्तु रद्दुल फ़साद हले थो हुन खां पहिरियों ज़रबुल पंहिंजो उहो हले पियो पर इहे समूरियूं शयूं पंहिंजी जाइ ते आहिनि रियासत बज़ाहिर ईअं लॻे थो त उहा इन्हनि समूरनि फोर्सिस खे उहो पई करे ॿिए तरफ़ जीअं तव्हां चओ था त हेॾां पंहिंजो थरपारकर वारे इलाइक़नि में उनमें ख़ासि तरह फलाह इंसानियत फाउंडेशन वारा जेके आहिनि पंहिंजो हाफ़िज़ सईद वारी जेका उहा इन्हनि इलाइक़नि में ख़ासि तरह बदीन खां ऐं हेॾनि इलाइक़नि में एक्टिव थी आहे त व्यू पॉइंट तव्हांजो छा आहे त इहे स्टेट स्पॉन्सर्ड पंहिंजो फैक्टर आहे असांखे ख़बर न आहे त बैरूनी हथ आहे
पर हाफ़िज़ सईद ज़ाहिरी तौर ते त कश्मीर लाइ पियो जिदोजहद करे। कश्मीर जी जिदोजहद सिंध जे थर पार कर में छा थी करे असांखे सम्झ में नथी करे। कश्मीर जी जिदोजहद कश्मीरी कंदा, कश्मीर जी जिदोजहद सिंध जा माण्हू वञी कोन कंदा। पर इहे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं इहे असांजे लाइ निहायत ख़तरो आहिनि, असांजे सिर ते निहायत ख़तरे जी ख़तरनाक ॻाल्हि आहे। ऐं इहा बि ॻाल्हि आहे, असीं ईअं था चऊं जीअं हिकिड़ो वक़्तु हो जो कराची जे अंदरि हिकिड़ो टेररिज़म थींदो ऐं उन में ज़ाहिरी तौर ते ख़बर कान पवंदी त केरु पियो करे, पर जॾहिं बि उन्हनि टेररिस्ट खे वरितो वेंदो हो त उनजे पुठियां सियासी जमायतूं ज़ाहिर थींदियूं, उन लाइ कोड़ कंदियूं, गिमसान कंदियूं, प्रोसेशन कढंदियूं, इहे कढंदियूं। हिन वक़्तु बि सिंध जे अंदरि जेके कुझु मज़हबी धुरियूं बि आहिनि, पर गॾोगॾु मज़हबी ऐं पॉलिटिकल धुरियूं आहिनि, उन्हनि ते जेॾी महिल बि टेररिस्ट खे हथ में पकड़ थी थिए उनजे लाइ पहिरीं उहे था कनि ऐं उहे उन्हनि जा मदरसा आहिनि, उहे गोड़ था कनि। इन जो मतिलबु आहे त हीउ जेको आहे इहो बि को पैटर्नाइज़ आहे जिन जे लाइ पोयां सियासी जमायतूं गोड़ थियूं कनि, आवाज़ कनि ऐं थिए वटि पकड़ थी थिए। कलंदर शहबाज़ जी जेका दरगाह जो जेको वाक़ियो थियो उन जा पेरा ख़याम आया ख़ैरपुर ऐं शिकारपुर सां वञी मिलिया, ठीकु। जेॾी महिल बि उन्हनि खे या वरी शिकारपुर जे वाक़िए जा जेॾी महिल बि टेररिस्ट जे वेझो वञी पहुता ओॾी महिल पुलिस जे मथां दॿा उन्हनि सियासी ऐं मज़हबी जमायतुनि विधो त बाबा इन्हनि जे मथां कुझु न कयो वञे। पर इन मां लॻे थो त इहे फैक्टर्स बि आहिनि जेके असां मां ई आहिनि। पर जेको तव्हां ॻाल्हि कयो था पिया शिकारपुर जे लाइ, मां सवेर थर पार करते ॻाल्हायां पिया, शिकारपुर खे मां इन करे पंहिंजो अलहदा रखणु चाहींदुमि छाकाणि शिकारपुर जे अंदरि जेका स्टडी आहे या इहो पूरो बेल्ट जेको आहे राइट बैंक ऑफ द पंहिंजो इंडस रिवर, उते इन बेल्ट जे अंदरि JUI ॾाढी एक्टिव रही आहे। ख़ालिद महमूद सुमरे जी हयाती में बि JUI जेको आहे उते पंहिंजा काफ़ी वॾा पंहिंजो प्रोसेशन्स कया आहिनि ऐं उन सॼे अरसे में JUI कॉम्प्रस्त पार्टियुनि जो हिकिड़ो मेजर इतिहादी तौर बि ऑपरेट कयो आहे। तव्हांजे ख़्याल में इहा कॉम्प्रस्त पॉलिटिक्स जी ग़लती हुई जो इन तरह जे फैक्टर्स खे नेशनल इशूज़ ते खणी आया? वक़्त ऐं हालात सां हिकिड़ो वक़्तु हो त जेके नेशनलिस्ट जा इशूज़ आहे, चाहे कलाबाग डैम हुजे या ॿिया इशूज़ हुजनि, हमेशह JUI गॾोगॾु रही आहे कॉम्प्रस्तनि सां। उन जे करे फितरी तौर ते उहे असांजा जड़ो करे इतिहादी इन नोयत ते हुआ। पर जे कंहिं बि स्टेट कंहिं बि टेररिज़म खे अगरि उनखे पनाह ॾियण में सपोर्ट करण में मददगार रहंदा त सिंध जे माण्हुनि जे लाइ त सवालिया थी वेंदो बाबा ही दहशतगर्दनि खे, ठीकु आहे तव्हां मज़हबी माण्हू आहियो, तव्हां क़ुर पढ़ायो था, असांखे को एतिराज़ु कोन्हे, अची तव्हां पंहिंजा मदरसा खोलिया, क़ुर पढ़िया। पर जिते अची टेररिस्ट रहनि था या टेररिस्ट को वाक़ियो करे अची राति जो टिकनि था, इहो ख़तरो आहे त उन्हनि माण्हुनि खे को बि पनाह ॾिए थो, असीं उन्हनि जे लाइ यकीननि असांजे लाइ उहो ॾुखाईंदड़ आहे। ऐं असांखे उहे जमायतूं, मूं चयो त हिते कराचीअ में बि अॻु में ईअं थींदो रहियो आहे, अगरि का अहिड़े ई नमूने सां अगरि का बि जमायत उन्हनि जी मदद करे थी त असांखे यकीननि तकलीफ़ थिए। जॾहिं एॾो वॾो सीरियस मसइलो आहे जीअं तव्हां चओ था पिया, तव्हां डायरेक्टली पिन पॉइंट नथा कयो त हीअ जमात करे थी या हीअ फैक्टर आहे या हो था कयो, तव्हांजी ॻाल्हि मतिलबु उनमें अंदरि अभाम घणो आहे, मूंखे ईअं लॻे थो। मतिलबु जीअं मूं चयो त भई JUI एक्टिव आहे उन्हनि इलाइक़नि में, जेकॾहिं तव्हां सम्झो था त उन्हनि मदरसनि में JUI जे ये जेकॾहिं किथे जमात इस्लामी जो हथु आहे या जेकॾहिं तव्हां सम्झो था त कोई शिया तंज़ीम उन्हनि जो हथु आहे, त भई जेकॾहिं असां पिन पॉइंट ई न कंदासीं त मिसाल तौरु जीअं कराची जे अंदरि जेका दहशतगर्दी थींदी हुई त सिधो सब कॉम्प्रस चवंदा हुआ जे पुठियां MQ मां सभु चवंदा हुआ। हाणे असां उहा सिधो चवण जे बजाए जेकॾहिं असां ईअं वेग टर्म्स में कंदासीं त पोइ असां कंहिंजे ख़िलाफ़ थी। आउं सम्झां थो त जीअं जीअं वक़्तु अॻियां हलंदो न त टेररिस्ट ऐं उनखे पनाह ॾींदड़ ऐं उन्हनि खे सपोर्ट कंदड़ ज़ाहिर थींदा, पधरा थींदा आवाम जे अॾु। जॾहिं पधरा थींदा, जॾहिं अमल में को माण्हू पधरो थिए, जे अगरि मुंहिंजे इलाइक़े में अगरि को माण्हू आहे ऐं उनजो अमल मां इहो साबित थिए त हू हुनजे JUI जे उन टेररिस्ट विंग जो सपोर्टर आहे त पोइ उहो बदनाम थींदो, यकीननि उहो थींदो। पर जेसि ताईं इहो नथो थिए ऐं यकदमि कंहिं सियासी पार्टी आहे उन्हनि इलाइक़नि में तव्हांजा ज़िले खां वठी हेठि सतह ताईं तव्हांजी तंज़ीम आहे, कुझु न कुझु त तव्हांजी उन्हनि शयुनि जे बारे में स्टडी त ज़रूरु हूंदी न, ईअं त न हूंदो त तव्हां बिल्कुलु। मूं अर्ज़ु इहो कयो त कुझु मज़हबी फैक्टर आहिनि जेके असरअंदाज़ रुॻो हिकिड़ी का जमायत कान्हे,
काफ़ी सियासी यानी मज़हबी व सियासी जमायतूं आहिनि जेके इन जे पोयां आहिनि उन्हनि ते असांजी नज़र ज़रूरु रही आहे पर असां गवर्नमेंट कोन आहियूं जो उनखे रोके सघूं या पकिड़े सघूं या आम तौर ते रियासत जी तरफ़ां इहो चयो थो वञे त बाबा असांजी मदद करियो सपोर्ट करियो हीअ कयो पर हक़ीक़त में रियासत न सपोर्ट वठे थी न सपोर्ट ॾिए थी हिन मामले में चवनि था हिकिड़ी स्टडी इहा आहे काफ़ी मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त सिंध जे अंदरि क़ौम परस्त पॉलिटिक्स जे फेल्यूअर जे करे इंतिहा पसंदी खे स्पेस मिली आहे छाकाणि त उहो जेको एक्टिविज़म हूंदो हुयो सिंध जे अंदरि उहो जेको जशन लतीफ़ हूंदा हुया उहो जेको सूफ़ियाणा राग हूंदा हुया उहे जेके स्टडी सर्किल हूंदा हुया उहो आहिस्ता आहिस्ता जीअं जीअं उहो माहौल घटिबो वियो ऐं असांजी एक्टिविज़म जो महवर ऐं मर्कज़ शहर थींदा विया त उन जे करे उहो स्पेस जेको बचियो असां उहो छॾे आया आहियूं उन उहो कंहिं हद ताईं इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त हिकिड़ो त हींअर स्टूडेंट पॉलिटिक्स कान्हे ज़्यादातर कॉम्परस पॉलिटिक्स या असरअंदाज़ यूनिवर्सिटियूं कॉलेज इदारा उन्हनि ते हूंदा हींअर उते सख़्ती थियण जे करे उनजे करे काफ़ी उहे जायूं कमज़ोर थियूं आहिनि हिकिड़ो इहो फैक्टर आहे ॿी कॉम्परस सियासत इन जनरल केतिरा असबाब आहिनि जंहिंजे करे वीक थी आहे ऐं यकीननि कॉम्परस जॾहिं बि तहरीक छो त कॉम्परस तहरीक जी हिकिड़ी ख़ासियत इहा हुई रही त उहा सेक्युलर हुई आइडियाज़ में सेक्युलर हुई पर जीअं जीअं आइडियाज़ कॉम्परस्त ऐं हीअ जेके आइडियाज़ कमज़ोर थिया या मुख़्तलिफ़ सबबनि जे कमज़ोरियूं थियूं त उन जे करे यकीननि उहे ई दुरियूं ताक़तवर थियूं जेके उन जे ख़िलाफ़ हुयूं अच्छा हाणे तव्हां जे ॻाल्हि कई करप्शन जी ऐं ॿी तव्हां ॻाल्हि कई त भई असां हुकूमत में न आहियूं जो असां हिनखे रोके सघूं इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे त आख़िर क़ौमपरस्त सियासत सिंध जी क़ौमपरस्त सियासत छो नथी उन हिकिड़ो ॾाको अॻिते वञी पार्लियामेंट जे अंदरि पहुची सघे मूंखे यादि आहे सिंध जे अंदरि पहिरें भेरे जॾहिं तव्हां पार्टी ठाही तव्हां ऐलान कयो हुओ त भई असांजी पार्टी जो मक़सदु ई पार्लियामेंट जे अंदरि पार्लियामानी सियासत करणु आहे पर अॼु ॾींहं ताईं जेको आहे SUP उन हवाले सां का नुमाया उहो न करे सघी आहे हालांकि पलीअ साहब वारनि बि कोशिशि कई पार्लियामेंट ते पहुचण जी उन्हनि जी पार्टी खे बि कोन मिली डॉक्टर कादर मक्सी कोशिशि कई अॻियनि इलेक्शन खां पहिरियों त तव्हांजो इताद बि हुयो जेको वरी हिकिड़े वसी तरह इताद जो हिसो थियो वञे इहो छो न थी सघियो आहे इन जो छा सबबु आहे जेसि ताईं मिसाल तौरु असां इहो न कंदासीं त कीअं असां इहे मसइला हल करे सघंदासीं ॾिसो न पहिरीं त इहो टर्म थोरो आहे त पार्लिमानी सियासत पार्लिमानी न जमहूरी सियासत जीअं तव्हां चओ आउं जमहूरी चवंदुसि मतिलबु इहो आहे त पार्लिमानी माना पार्लियामेंट में वेंदासूं पार्लियामेंट आहे हाईएस्ट ठीकु आहे पर हिकिड़ी काउंसलर जी जेका सीट विढ़े थो उहो बि जमहूरी सियासत सही आहे असीं सम्झूं था SUP हर काउंसलर खां वठी उन सतह ताईं पंहिंजी इलेक्शन विढ़ी आहे कामयाबी न थियण जा असबाब अव्हां खां बि ॻुझा कोन्हनि मूंखां बि ॻुझा कोन्हनि एतिरो त हिन यरगमाल करे रखियो वियो हिन निज़ाम खे हिन वक़्त में सॼी सिंध जे अंदरि जो ऑफिसरशाही वॾेराशाही ऐं ऑफिसरशाही सॼे सिस्टम खे यरगमाल रखियो एतिरो यरगमाल रखियो जो सॼियूं इलेक्शनूं चोरायूं उन जे बावजूदि बि असां इन ते कोन आहियूं त असां इलेक्शन खटी आहे या हाराई आहे पर असां जंग विढ़ी आहे जंग में हिसो वरितो आहे उन जे करे असांजा उहे दोस्त उहे वर्कर जिन बि इलेक्शन में हिसो वरितो आहे वॾनि वॾेरनि सां मुंहुं आॾो अटकायो आहे उन्हनि खे शाबाश ॾियूं था जो उन्हनि पंहिंजो इन में हिसो वठी पंहिंजो पाण मञायो आहे मूंखे यकीन आहे त हू पाणीअ में गिड़िया आहिनि तरण बि सिखी वठंदा न पर शाह साहिबु जेको हिन में इहो आहे न त हिन में जेके SUP जी जेका स्ट्रेंथ आहे उहे ख़ासि तरह ॿ तक आहिनि हिकिड़ो तव्हांजो तक आहे ॿियो तक जंहिं असांजे ज़ैन शाह जेको आहे इलेक्शन में बीठा हुया उहे त तव्हांजो आहे ख़ानदानी तक आहिनि जिते असां मैक्सिमम वोट कया ठीकु आहे न इहे त तव्हांजा ख़ानदानी तक आहिनि इहे मां SUP जे खाते में इन जे करे काउंट न कंदुसि छाकाणि त हिते अॻे साईं पंहिंजो अमीर हैदर शाह या साईं पंहिंजो इमदाद अहमद शाह जेको आहे उहो खटंदा रहिया आहिनि नओं SUP जे बुनियाद ते तव्हां कहिड़ो तक ठाहियो आहे कहिड़ी स्ट्रेंथ उनखे चवंदो आउं रुगो आउं तव्हां खां इहो थो पुछां त कंबर ऐं शहदाद कोट जेको आहे इन तक में त असांजो भला ख़ानदानी तक कोन हो बिल्कुलु न हो उन में 18,000 वोट असां कीअं खयां असांजो उम्मीदवार हा इहो तव्हां क्लेम करे सघो था भला हाणे ॿुधायो मूंखे मां त उहो ई पुछणु चाहियां थो त इहो तव्हां क्लेम करे सघो था त भई इहो SUP जी ॿियो इहो त असांजी SUP सियासत में जेको असां इतिहादी सरगर्मियूं कयूं काफ़ी जायुनि ते असांखे
सरेंडर कयोसीं ऐं सरेंडर करे त उन मां इलाही नुक़सानु थियो, यकीननि थियो, ॿियनि जमायतुनि खे बि थियो, असांखे बि थियो। मुंहिंजे ख़्याल में इलेक्शन में विढ़णु घुरिजे हा, पोइ जेको जिते माण्हू नतीजो पहुचे हा हुजे। वक़्फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ हिन गुफ़्तगू अॻिते वधाईंदा। नाज़रीन, साईं जलाल महमूद शाह साहिब सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे। वठूं था वक़्फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, चौथ प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह साहिब सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे। चोथनि गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। शाह साहिब, कराची जे अंदरि हिकिड़ो पंहिंजो रैली पई थिए तव्हांजी 20 तारीख़ ते, जॾहिं के टे जेके तव्हांजा हू तव्हां एजेंडा ॿुधाई, टे नुका थी, उनमें हिकिड़ी जेका एजेंडा तव्हां जिन ते फोकस कयो, हिकिड़ो थरपारकर जो नालो वरितो, ॿियो शिकारपुर मिसाल ॿुधायो, ठीकु आहे न। पर उहे इलाइक़ा आहिनि जिते माना इहे वाक़ई असांखे नज़र बि अचे थो। ऐं इहो असां वटि हिकिड़ी इहा बि तनक़ीद रही आहे कॉम प्रेस पॉलिटिक्स ते, त हू चवंदा तालीम बहाल कयो, पर स्कूल हुते जिते बंदि पियो हूंदो उते न वेंदा, वॾे कंहिं शहर में ईंदा, प्रेस क्लब जा ॾियो, जिते स्कूल आहे उते न वेंदा। प्रेशर उनते उस्ताद जे मथां प्रेशर डेवलप थिए या हो थिए त उहो स्कूल अचणु शुरू करे, उहो नथा कनि। इहो जनरल समाज जी बुराई आहे। इहा कॉम्प्रेस त रुॻो न आहे, तव्हां बि कोन कंदा हूंदो, आउं बि कोन कंदो हुउसि। जनरली इहो आहे, असीं तनक़ीद कंदा आहियूं, पर रुॻो असां इहो एतिरो करियूं, बाबा SDO एजुकेशन खे फ़ोन करियूं, बाबा फलाणे तौर ते स्कूल बंदि पियो आहे, छो कोन्हे उस्ताद, छो कोन्हे, बाबा DO एजुकेशन वटि वञूं। असांजा कुझु दोस्त हुआ, हिकिड़ी जमायत हुई, कॉम्प्रेस जमायत हुई, उन्हनि रैली पे कढियो। मूं चवां बाबा अचो त असांजी जमायत बि तव्हां सां मददगार थिए थी, तव्हां एजुकेशन जे मतिलबु तमामु वॾो था करियो, अचो त ऑफिसरनि जे मथां दॿाउ विझूं त जीअं उहे स्कूल खोलाइनि, अचो। पर पोइ चयूं त न, असां लॉन्ग मार्च कंदासीं, तव्हांजी मर्ज़ी। पोइ त इहे बि ॻाल्हियूं आहिनि त असां जेसीं ताईं मुआशिरे में उस्ताद जे, जिते बि केतिरा ई असांजा पंहिंजा ई ॻोठ आहिनि, इलाही आहिनि, जिते माइट दॿाउ विझनि था त उते उस्ताद हाज़ुर थो थी वञे। जिते माइट चवनि था यार हाणे बसि नथो अचे, ठीकु आहे नथो अचे, अदा दस्त उनखे करियूं, त पोइ उते माण्हू उहो उस्ताद बि ग़ैर हाज़ुर थिए थो। उन सां गॾोगॾु जेको एजुकेशन जो जेको ऑफिसर आहे, जिते बि उहो करे थो, उते अगरि हुन ते दॿाउ रखूं था त पोइ उहो बि ठीकु रहे थो। जे अगरि असीं दॿाउ नथा रखूं त पोइ मुआशिरे में जीअं लातालगी आहे, ऐं पोइ उहा उन में करे थी। इहा सॼे मुआशिरे जी जो ॾोह आहे। रुॻो तइलीम ते फोकस न पिया कयो, मूं पिया चओ त असांजो मजबूरी तरह जेको तहरीकुनि जो रुख हूंदो आहे, उहो उन जॻह ते न हूंदो आहे जिते उहो बाहि जा लॻल हूंदी आहे। मिसाल तौरु असां सम्झूं था त शिकारपुर जे अंदरि बाहि लॻल आहे, त असां शिकारपुर में वञी को पंहिंजो टेबला पेश कयूं, को मौसीक़ी जा प्रोग्राम कयूं, को उते पंहिंजो सूफ़ियानी कॉन्फ्रेंस कयूं, उते को हो कयूं, उनजे बजाए जे असां कराची में रैली कंदासीं त शिकारपुर ते छा इम्पैक्ट पवंदो? साईं ॾिसो न, हिकिड़ो जनरली रुझान आहे। हिकिड़ो रुझान हूंदो आहे त मुआशिरे ते दॿाउ कीअं पइजे, जेको तव्हां पिया ॻाल्हि कयो ही उहो आहे। ॿियो आहे त रियासत ते दॿाउ कीअं विझिजे। असांजा सभु ज़्यादातर दोस्त रियासतुनि ते ऐं हुकूमतुनि ते हमेशह दॿाउ विझंदा आहिनि, पर मुआशिरे जे अंदरि जीअं हींअर असीं तहरीक पिया करियूं, उन में रुॻो रियासत जो मसइलो न आहे, करप्शन में मेजर रोल रियासत जो आहे, पर मज़हबी इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी रियासत कान चाहींदी त थिए, पर उन जे पोयां दॿाउ, मुआशिरे में दॿाउ, मुआशिरे में हिनखे ख़राबु सम्झियो वञे, इहो मुआशिरती दॿाउ आहे। असां इन जे लाइ बि कोशिशि करियूं पिया त हीअ बि ईअं आहे। तव्हां जी ॻाल्हि काफ़ी हद ताईं दुरुस्त आहे त मुआशिरती दॿाउ बि करिणो आहे, मुआशिरे में ख़राबु शइ खे माण्हू ख़राबु सम्झे, ईअं न जो ख़राबु खे बि सां बि लातालुक वेठो हुजे या हुनखे सुठो सम्झे ऐं वरी पोइ बि होॾां पियो करे, त इहे ॻाल्हियूं न थींदियूं। त उन जे करे असां हीअ कोशिशि करियूं पिया। हाणे ॿियो हिकिड़ो जेको पहलू आहे सॼे हुनजो, असां ॾिठोसीं त 80 जे ॾहाके खां वठी इत्तेहादनि जी सियासत थी कॉम्प्रेस पॉलिटिक्स जे अंदरि। सिंध क़ौमी इत्तेहाद जहिड़ो वॾो इत्तेहाद ठहियो, उनखां पोइ जीअं मूं सवेर चयो 13 खां इलेक्शन खां पहिरियों कॉम्प्रेस पार्टियुनि जो इत्तेहाद ठहियो, जेको थियो पियो इलेक्शन जे लाइ। हाणे असांखे इन तरह जी नज़र नथी अचे, तव्हांजे ख़्याल में उहे समूरा
फेल्यूअर तजुर्बनि जे करे तव्हां इहो एनालिसिस कयो आहे त भई हाणे कॉम्प्रेस इत्तेहाद फ़ाइदे जे बजाय नुक़सान ॾियनि था, या हाणे उहो एनवायरमेंट न रहियो आहे, या तव्हां सम्झो था अकेले सिर्फ़ु मसइला हल करे सघो था? न, ईअं न आहे, ईअं न आहे। असांजी जमायत हींअर ई जेके चवंदा आहिनि इहो सोचे सम्झी असां हिकिड़ो टाइम फ्रेम कयो त हिन में असांजी पार्टी फोकस करे। उन में छो त केतिरनि जमायतुनि जा साॻा ख़्यालात कोन्हनि। असांजा मूंखे इत्तेहादनि में बि नाकामी कान थी आहे, हिकु अध में थी हूंदी। जीअं इलेक्शनरी इत्तेहाद जेको असां कयो उन में असांखे कुझु नाकामी थी। बाक़ी असां बि बल्दियाती निज़ाम जे ख़िलाफ़ु इत्तेहाद कयो 1 पॉइंट एजेंडा ते, उन में कामयाबी माण्हू, गवर्नमेंट खे डिफीट खाइणी पइजी वई, गवर्नमेंट बिल वापसि वरितो, असांजो मक़सदु हल थियो। ठीकु न? अहिड़े ई नमूने सां असांजा आदमशुमारी जेॾीमहिल 2011 में जाली अंदाज़ में ख़ासि करे कराचीअ में कराई वई ऐं ॿियनि में, त असां सॼी सिंध में तहरीक हलाई, वफ़ाक़ी हुकूमत ते दॿाउ पियो ऐं हुननि उनखे पोस्टपोन कयो, ख़तमु कयो। ठीकु, वरी असां दॿाउ विधो त वरी हाणे आदमशुमारी कराई वञे। असीं सम्झूं था त उन में बि असीं कामयाबु रहिया आहियूं। त जॾहिं बि असां 1 पॉइंट एजेंडा या मुख़्तसिर एजेंडा ते इतफ़ाक़ करे इत्तेहाद ठाहिया आहिनि त असां कामयाबियूं माणियूं आहिनि। पर जे अगरि तव्हां वॾी एजेंडी, मसइलन धारी आबादकारीअ जो हिकु इशू थियो विच में सिंध में, जेॾीमहिल होॾां अंदरि ऑपरेशन थियो हिते, उन वक़्त में बि असां दॿाउ पैदा कयो। केतिरे हंधि ताईं असांजा बि कुझु दोस्त ख़ैबर पख़्तूनख्वा में आहिनि, उन्हनि चयो यार तव्हां असां सां अहिड़ो कमु मशर कयो जो हिते आम राय मां हिकिड़ी ठही वई त बाबा सिंध जा माण्हू नथा चाहिनि। चए असांजे माण्हुनि सभु वेही विया, बनू ऐं हिन जे आस पास हिते वेही विया। उहे आहिनि लाड़ा, असीं सम्झां थो इहे अचीवमेंट्स आहिनि। ऐं अहिड़े ई नमूने सां अॻु में जेके कॉम्प्रेस तरीक़ो कलाबाग हुजे, ॿियो ॻाल्हि इशू हुजे, त असां सेंसस ते कामयाबी माणी, बल्दियाती निज़ाम ते कामयाबी माणी, ऐं इहे सभिनी शयुनि ते कई। त आउं सम्झां थो त अञा बि ईअं ख़तमु कोन्हे, इन्हनि ते थी सघे थो। हर पार्टियुनि जा पंहिंजा बि प्रोग्राम हूंदा आहिनि। ऐं अलायंस में केतिरियूं असां सां जेके पार्टियूं इत्तेहादनि में रहियूं आहिनि 100% त असां सां कोन्हनि। हिकिड़ा माण्हू पंहिंजी आज़ादीअ जी मूवमेंट जी ॻाल्हि था कनि, असांजी जमायत एतिरी ॻाल्हि कान थी करे। असांजी ख़ुदमुख़्तियारीअ जी ॻाल्हि आहे, असांजी ॻाल्हि आहे त उन एजेंडा ते त असीं कॉमन ते गॾु कोन था हलूं। ठीकु आहे, पर का 1 पॉइंट एजेंडा थिए थी त असीं ठहूं था। जे अगरि मज़हबी इंतिहा पसंदी ते कॉम्प्रेस्तनि जूं तहरीकूं जे गॾिजी पियूं त असीं गॾिजी बि सघूं था। मतिलबु फ़िलहालु तव्हांजी टेबल ते तव्हां सम्झो था फिल कोन्हे, अॻियां ॾिसंदासूं। जे अगरि मज़हबी इंतिहा पसंदी जे लाइ खे जे रोक जे लाइ अगरि जमायतूं के गॾिजी ऐं टेबल ते वेहनि थियूं, मुलाक़ात पीपल्स पार्टी सां बि इत्तेहाद करे सघो था? सही, हीउ त असांजे वजूद खे ख़तरो आहे न। हीउ जेको आहे सो असांजे क़ौमी वजूद खे ख़तरो आहे। जेॾीमहिल तव्हां हिकिड़ो नुक़्तो तव्हांखे ड्रॉप करिणो पवंदो। ख़ैर, ही तव्हां सवाल बि ठाहियो और जवाब बि पाण ॾिनो, उन करे ठीकु आहे, उन करे ठीकु आहे। पर जॾहिं माण्हू ॿुॾंदो पियो आहे न, त पोइ जेको ॿूढ़ो लठ काथी जे काथ ईंदसि उन मथे विझंदो, चवंदो आऊं पहिरीं ॿुॾण खां बचां। हीअ उहा सूरत हाल आहे। उन में त माण्हू हर जाइ ते पहिरीं बचाव जी कोशिशि कंदो, उन खां पोइ वरी। छाकाणि माज़ी में इहो तजुर्बो रहियो आहे न, सिंध जे कॉम्प्रेसन पाणी जे जेका मूवमेंट रही आहे, कलाबाग डैम जी, हा, उन ते पीपल्स पार्टी सां गॾु इत्तेहाद कयो आहे। ऐं उहो मां सम्झां थो जेको जंहिं क़िस्म जो सिवियर थ्रेट तव्हां जंहिंजो ज़िक्र कयो था, उनजे लाइ ज़ाहिर काफ़ी वॾी ताक़त खपे जेका उन शइ खे रेज़िस्ट करे सघिजे न। यकीनन। त उहा शइ तव्हांजी आहे हिन रैली खां पोइ नेक्स्ट? न, इहा त का हींअर इमीडिएट त का ॻाल्हि कान्हे, पर जे यानी पॉसिबिलिटीज़ सभु आहिनि, पॉसिबिलिटीज़ सभु थी सघनि थियूं। हिन रैली जेका 20 तारीख़ तव्हांजी थिए थी पई, असां हिन ॻाल्हि में ज़रूरु मुहतात रहंदासूं त को असांजी एजेंडा खे हाईजेक करे विकिणी न वञे। बाक़ी अलायंस कंहिंसां बि करे, पर को अगरि जीअं अॻु में थियो आहे, कालाबाग रुगो कोन हो, थल कैनाल हो। थल कैनाल खे परवेज़ मुशरफ शुरू कयो, पीपल्स पार्टी अची लीगल ठपो आहियूं उनखे। इहो आहे माना हाईजेक करे ऐं उन ॻाल्हि खे जंहिंजी सॼी वक़्तु मुखालिफ़ रही उनखे कई। इहो असां सां कई। उन में बि इहा जेका मूवमेंट जेका हली पई पीपल्स पार्टीअ जी, उन वक़्तु बि असां ॾाढो मुहतात हुआसीं। असांजी जमायत बि कान ठहियल हुई तॾहिं, त बि असां इत्तेहाद कयो त हीअ
हिननि खे इस्तेमालु था करणु चाहिनि पर उन वक़्तु जेको हिकिड़ो फोरम हुयो उहो तव्हांजो उन फोरम जे बुनियाद ते साईं इमदाद मुंशा रिप्रेज़ेंट कंदा हुया उन फोरम छा ते हिन पंहिंजो मूवमेंट जे अंदरि पाणी वारी मूवमेंट जे अंदरि पाणीअ जी मूवमेंट ईअं कोन हो फोरम जी इहा ॻाल्हि कोन हुई असांजो हिन जे पोयां हिकिड़ी वॾी हिस्ट्री आहे थिंकर्स फोरम हो पर असांजी आउं उन वक़्त में डिप्टी स्पीकर हुउसि सिंध असेंबली जो जेॾीमहिल पाणी जो इशू आयो त असां चयो त कंहिं बि नमूने सां जीअं के इन जे दौरान छो त मूवमेंट हक़ीक़त में ख़ुदा करणु ॻाल्हि आहे त कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु मूवमेंट खे जेको मैच्योर कयो सो बशीर कुरैशी उन सिंध जे ज़िले में शहर में रसूल बख्श पली जो किले मां रोड ते धरणा सिर्फ़ु बशीर कुरैशी हिकिड़ी जमात GSM क़ौमी मास उन पोइ एतिरो मैच्योर थी वियो जो सॼी सिंध में राया मां ठही आई उन खां पोइ जेॾीमहिल पर बशीर कुरैशी जी यकीन सां वेझड़ाई हुई सभु शयूं इन जे दौरान जेॾीमहिल हीअ पूनम जी शिकिल ठही पए हिते कराचीअ में उन जे दौरान बेनज़ीर साहिबा हकम अली ज़रदारीअ खे मोकिलियो मुंहिंजे वालिद साहिब वटि त बाबा इन मूवमेंट में असीम था करणु थियूं हालांकि पूनम जा सभु लीडर इन ॻाल्हि जा मुखालिफ़ हुआ त हिननि खे न करिणो तव्हांखे विकिणी वेंदा पर मुंहिंजो वालिद साहिबु ऐं कुझु हिन ते हा त बाबा हींअर असांखे कामयाबी हासिलु करणी आहे पोइ हुन में असांजो जेको बि साथ ॾिए असांखे शामिलु थियणो इहो ज़रूरु थियो पर पूनम में त पीपल्स पार्टी न आई हुई मुंहिंजे ख़्याल में सर ॾिसो न आउं तव्हांखे थोरो अर्ज़ु करियां छाकाणि त उन दौर न स्टूडेंट एक्टिविज़म में हूंदा हुआसीं तव्हां स्टूडेंट में असां अंदरि हुआसीं जी न छो त हकम अली ज़रदारीअ जे घर ते इहा मीटिंग थी जंहिंमें बेनज़ीर साहिबु आई महमूद ख़ान अचकज़ई हो पंहिंजो अजमल खटक हो ॿिया सभु पूनम जा अॻुवाणा पूनम जी पहिरीं शिकिल जुड़ी रही हुई उन जे सिलसिले में असां कालाबाग डैम जे ख़िलाफ़ जी कॉन्फ्रेंस सराई ते होटल पर्ल कॉन्टिनेंटल में उते सराई उन में सभु सॼे पाकिस्तान खां पूनम जा उहे लीडर थिया पोइ पूनम जो आइडिया मैच्योर उते थियणु शुरू थियो ठीकु आहे इन जे दौरान मूं तव्हांखे चयो त इन जे दौरान असांखे पैगाम पहुतो हुन साहिबु असां छो त असीं पूनम जा बि मेंबर हुआसीं लाज़मी आहे उन्हनि खे एतमाद वठणु ज़रूरी हो जे अगरि ॿियनि सूबनि वारा असां सां इताद इन ॻाल्हि में न कनि असां त न कमु वञूं आहे पोइ उन जी कामयाबी इहा थी पूनम जी कामयाबी इहा थी सिंध में कामयाबी इहा थी त बेनज़ीर साहिबु असां सां गॾु बि थी पर पूनम जा अगरि अॻुवाण ख़ैबर पख्तूनख्वा में ऐं बलोचिस्तान में गॾु न कना त इहा तहरीक एतिरी कामयाबु न वञे बलोचिस्तान ऐं पंजाब जे बॉर्डर ते बि धरणा थिया सिंध ऐं पंजाब जे बॉर्डर ते बि धरणा थिया KPK जे आउं वियोसि उते KPK ऐं पंजाब जे बॉर्डर ते बि धरणा थिया उन खां पोइ पंजाब हिन खे सियासी संजीदा नवाज़ शरीफ़ सम्झियो त बाबा हीउ मामिलो सीरियस थी वियो आहे पोइ हुन जेको आहे सो माठ करे हट ठही वियो अच्छा हाणे वरी अचूं था पंहिंजे तव्हांजे एजेंडा जे हवाले सां हाणे 20 तारीख़ खां पोइ जो लाहेमल छा हूंदो या इहा रैली उन खां पोइ इहो हिकिड़ो तनक़ीद रही आहे सिंध जी क़ौम परस्त पॉलिटिक्स ते त 2-4 सालनि खां पोइ हिकिड़ो वॾो इज्तिमा कंदा आहिनि या साल जे अंदरि को हिकिड़ो वॾो इज्तिमा कंदा आहिनि उन खां पोइ वरी जेको आहे पंहिंजो हर को अर्ज़ु हुयो त असांजी सियासी जमायत आहे असांजो हिकिड़ी एजेंडा आहे जेका जनवरीअ खां वठी शुरू थी आहे जनवरी 2017 खां शुरू थी आहे ऐं अगस्त ताईं हीअ आहे असांखे हिकिड़ी राय आम मूं तव्हांखे चयो समाजी दबाव पैदा करिणो आहे राय माप ठाहिणी आहे प्लस करप्शन जो जेका बीमारी आहे उनखे बि निंदणो आहे इहो को परमानेंट कोन्हनि फीचर्स असांजा अॻियां हला थींदा हिन खां पोइ असीं असांजो नेक्स्ट असांजो परमानेंट आहिनि न करप्शन जीअं तव्हां चओ था नेक्स्ट फेज़ असांजो इलेक्शन रही हूंदो इंतिहा पसंदी चओ था उहो त सिंध जो हिकिड़ो इहे हलंदासूं इहा राय मां असीं जोड़ींदासूं इन में असांखे मूंखे उमेद आहे त इन्हनि 3 ॻाल्हियुनि में घटि में घटि घणो करे क़ौम परस्त इन ॻाल्हि खे सपोर्ट करणु घुरिजे तव्हांजी वॾी महिरबानी शाह साहब तव्हां असांखे प्रोग्राम में टाइम ॾिनो नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी सैयद जलाल महमूद शाह साहिबु सिंध यूनाइटेड पार्टी जा सरबराह सां गॾु हुआ 20 तारीख़ ते सिंध जमात वारा कराची जे अंदरि रैली कढी पई वञे जंहिंमें 3 नुकाती एजेंडा आहे करप्शन मज़हबी इंतिहा पसंदी ऐं दहशतगर्दी उनजा नुक़्ता आहिनि ऐं ॾिसिजे त उन हवाले सां छा थो थिए प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश के इजाज़त सदाईं